رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا قوا أنفسكم وأهليكم نارا صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی इन ये आयत जे अंदर ईमान वारन के सॾे करे फरमायो आहे, ए ईमान वारो क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा, पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे जहन्नम जे बाहि खां बचायो। जहन्नम जे बाहि खां माण्हू कीअं बचंदो, पंहिंजे घर वारनि खे बि जहन्नम जे बाहि खां कीअं बचाईंदो, उन जो तरीक़ेकार पूरे 83 पारनि क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह ताला बयानु कयो आहे। जहन्नम खां बचण जो तरीक़ो सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे 63 साल पूरी ज़िंदगीअ में असांखे सेखारियो आहे। इतां मालूम थियो त क़ुरान ऐं हदीस खां सवा न माण्हू पाण जहन्नम जे बाहि खां बचंदो, न पंहिंजे औलाद खे बचाए सघंदो। इन जे करे क़ुरान ऐं हदीस जी तालीम ज़रूरी आहे। अलबत्त असांखे ज़िंदगी हिन दुनिया जे धरतीअ ते गुज़ारणी आहे, त इन ज़िंदगीअ जे ज़रूरियात मां हिकिड़ी ज़रूरत दुनियावी तालीम बि आहे। इतां साबित थियो त तालीम जेका आहे उहा ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकिड़ी दुनियावी तालीम, ॿी उखरवी तालीम, दीन जी तालीम। जेतिरी दुनियावी तालीम जी ज़रूरत आहे, ओतिरी बल्कि उन खां केतिरा ई हिसा वधीक दीन जी तालीम जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असां दुनियावी तालीम हासिल करे छॾीसीं आला खां आला क़िस्म जी, त असांखे सवाब त कोन थींदो। छा ख़्यालु आहे, सवाब थींदो? मरंदासीं त शायदि क़ब्र में अजुर मिलंदो, ईअं बि कोन्हे। या असांजे पीउ माउ खे उनजो सवाबु मिलंदो, ईअं बि कोन्हे। या असांखे क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब में इहा तालीम आसानी करे ॾे, ईअं बि कोन्हे। पर सच पच क़ुरान ऐं हदीस जी तालीम जेकॾहिं पढ़ियासीं, इते बि इहा दुनिया जी तालीम असांजी इज़त जो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे सुञाणण जो सबबु बणिजंदी। मरंदासीं त क़ब्र में बि कमु ईंदी। जिन अबे अम्मा असांखे पढ़ायो ऐं तालीम ॾिनी दीन जी, उन्हनि खे बि सवाबु थींदो। उहे मरंदा त उन्हनि जे क़ब्र में बि उन्हनि खे आसानी थींदी। क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब में बि इन ई तालीम दीन जे करे असांखे आसानी थींदी। त पोइ लिहाज़ा मां हीअं चवां त सवलो थींदो, दुनियावी तालीम ज़रूरत आहे। जीअं लटो लिबास ज़रूरत आहे, खाधो पीतो ज़रूरत आहे, घर जी छत वॉशरूम ज़रूरत आहे, दुनिया जी तालीम बि ज़रूरत आहे। दीन जी तालीम तव्हां असांजे आख़िरत जो ऐं दुनिया जे कामयाबीअ जो वॾो राज़ आहे। हिन ते मां कुझु मिसाल, सिर्फ़ु ही लफ़्ज़ मुंहिंजा पंहिंजा न आहिनि, वॾनि वॾनि अकाबरनि, दुनिया जे मशहूर दानिश्वरनि, दुनिया जे तालीम याफ़्ता तबिके जे माण्हुनि पंहिंजे ज़िंदगीअ जे मुशाहिदात ऐं तजुर्बात मां गुज़री करे जेके तव्हां असांखे सेखारण जे लाइ सबक़ लिखिया, उहे अॼु उन्हनि मां कुझु ॿ ॻाल्हियूं बयानु कयां। मौलाना शाह इबरारुल हक़ रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जो ज़बरदस्त आलिम थी गुज़रियो आहे। उनजो वालिद साहबु वकील हो। उनखे 2 पुट हुआ। हिकिड़े पुट खे वकील बनायईं, ॿिए पुट खे आलिम बनायईं। इहा ज़िंदगी हिन जी इन ई महिनत सां गुज़रंदी रही। हिकिड़े खे वकील बनाइण ते महिनत कयईं, वाक़ई वकील थी वियो। हिकिड़े खे आलिम बनाइण जी महिनत कयईं, वाक़ई उहो आलिम बि थी वियो। ऐं पूरो ज़ोर लॻायईं, पूरी महिनत कयईं, ॿिन्हिनि खे कामयाबु कयईं। पोइ जॾहिं थोरो पोढ़ो थियो त तव्हां असांजे तजुर्बे में आहिनि इहे ॻाल्हियूं, त माण्हू जॾहिं रिटायर थींदो आहे त पोइ वीचारो वांदो जो थींदो, त पोइ दोस्तनि सां यारनि सां कचहरियूं उन जूं शुरू थींदियूं आहिनि। पंहिंजे हम असर जेके क्लास फेलू गॾु हा, हिक बेंच जा, या किथे ड्यूटी गॾु कई हुयूं,
या पाड़े में हिक ॿिए जा दोस्त राज़दान हुया, इहे वॾड़ा पोइ हिक जहिड़ा हिक जे तरह सां वेही करे पंहिंजूं सभु ॻाल्हियूं कंदा आहिनि। यार मां दुनिया में हीअं कयो, यार ईअं न कयां हा, यार मूंखां ही कम अलाह ताला वरिता, अॼु ख़ुशि आहियां। हिक ॿिए सां अहवाल हाल हिक ॿिए खे चोरींदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि। पोइ शाह इब्राहिम हक़ रहमतुल्लाह अलैह जे वालिद साहब खे बि जॾहिं रिटायर थियो, हिकिड़ो दोस्त पंहिंजो पुराणो पग मटु यार गॾु वेही करे हुन खां पुछे थो, शाह साहब भला तो पंहिंजे ॿिन्ही पुटनि मां हिकिड़े खे वकील बनायो, हिकिड़े खे आलिम बनायो, इन्हनि ॿिन्हिनि तालीमुनि में फ़र्क़ु तोखे छा नज़र आयो? चई त वॾो फ़र्क़ु आहे साहब, तोखे हिन थोरे घड़ीअ में छा ॿुधायां, वॾो फ़र्क़ु आहे। जंहिंखे मां वकील बनायो आहे उनजो मूंखे लिहाज़ रखणो पवंदो आहे त मतां साहब नाराज़ न थिए। जंहिंखे मां आलिम बनायो आहे उहो मुंहिंजो लिहाज़ रखंदो आहे मतां बाबो नाराज़ न थिए। केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। चई छा ॿुधायां तोखे, शाम जो जॾहिं मां थकियो टुटियो ॿाहिरां कचहरीअ खां कोर्ट जे कमनि खां वांदो थी करे वापसि मोटंदो हुउसि न, त मुंहिंजो पुटु जेको आलिम आहे उहो पाण मुंहिंजी ख़िदमत जे लाइ सुरी ईंदो, हता के मुंहिंजो बूट पंहिंजे हथनि सां पाण पेरनि मां लाहींदो। ऐं वरी जेको मुंहिंजो पुटु वकील आहे न, उहो ॾिसंदो बि न हो, ईंदो बि न हो, उनजो नौकर ईंदो। केॾो वॾो फ़र्क़ु आहे। जंहिंखे क़ुरान हदीस जी तालीम मिली, उन क़ुरान हदीस जे तालीम मां पिरायो त अबे अम्मा जो क़दुरु छा आहे, क़ीमत छा आहे। अंग्रेज़ी तालीम छा सेखारींदी? हीअ असां वेठा आहियूं, हीअ तव्हां असांजे दिलनि ते जेको असरु आहे इन्हनि अल्फाज़नि जो, इहो किथां आयो आहे? क़ुरान हदीस मां आयो आहे। असांजे दिलनि खे मुनवर करण वारो क़ुरान हदीस आहे, दीन आहे, दीन खां सवाइ कुझु बि कोन्हे। इन खां सवाइ ॿियो मिसाल ॾियां हिकिड़ो, मौलाना शाह इब्राहिम हक़ रहमतुल्लाह अलैह इहा ॻाल्हि जॾहिं पंहिंजे दोस्त खे कई त हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा बि ॻड़नि पिया। चवे पियो त इहो अथई यार दीन ऐं दुनिया जे तालीम जो फ़र्क़ु। पर ॿियो मिसाल ॾियां, सर सैयद अहमद मरहूम रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जो बर सग़ीर जो तालीम जदीद जो वॾो मूजिद गुज़रियो आहे। माना इब्तिदा जदीद तालीम जी उन कई बर सग़ीर में, पाकिस्तान हिंदुस्तान गॾु आहे जॾहिं, जेको अंग्रेज़ी तालीम दुनियावी तालीम जो मूजिद हो, जंहिं इब्तिदा कई, शुरूआत कई, उहो पंहिंजे पोड़प में पंहिंजे औलाद खे जेका अंग्रेज़ी ऐं जदीद तालीम ॾिनई, उन जा सूर सले पियो। कहिड़ा सूर सलियई? उन खां बि कंहिं दोस्त यार पुछो त सर तव्हां त मशहूरु हुयो, तालीम जदीद जा बानी सॾिबा आहियो, तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जे मुशाहिदात मां तजुर्बात मां घणो कुझु सिखियो पिरायो हूंदो, लिखियो हूंदो किताबनि में, कुझु मूंखे बि ॿुधायो। पछाड़ीअ में हुन चयईं त मां वॾी ग़लती कई जो पंहिंजे औलाद खे सिर्फ़ु दुनियावी तालीम ॾिनी, दीन जी तालीम ॾियां हा त अॼु मां दर पदर न हुजां हा। पोइ हुन जी पछाड़ी वीचारे जी ईअं थींदी, शुमारो महासिनुल इस्लाम पुराणे ज़माने में किताब मैगज़ीन छपबो हो, उन में उनजो वाक़ियो आयो जॾहिं हू वीचारो पोढ़ो थियो, ज़ईफ़ थियो, त हुनजे पुट सर सैयद महमूद साहब पंहिंजे पीउ खे घर मां कढी छॾियो। एतिरे ताईं जॾहिं सर अहमद साहब जी वफ़ात थी त उनजे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करण जे लाइ पैसा ॾोकड़ंदा शहर मां चंदो पियो थिए, ऐं हिन जो पुटु पंहिंजे बंगले में शराब जा मज़ा पियो माणे वेठो। उनजे कफ़न जे लाइ बि चंदो एतिरो न थी सघियो, नफ़रत जे करे त औलाद खे अहिड़ी तालीम ॾेई हाणे पाण वटे थो फुटपाथनि ऐं दरवाज़नि ते धिका खाईंदो, माण्हू ईअं चवंदा हुआ। ऐं पोइ वफ़ात थियो त हुनजे कफ़न जे लाइ चंदो बि न पियो मिले। हिकिड़े नवाब साहब वॾेरे माण्हूअ पंहिंजे तरफ़ खां कुझु रक़म अतियो कई तोहफ़ो, उन मां हुनजे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु थियो। त मुंहिंजा भाइरो, ही ॻाल्हियूं जेके आहिनि दुनियावी तालीम खां नफ़रत ॼाणण जे लाइ न आहिनि। दुनियावी तालीम ज़रूरी आहे, ज़रूरी आहे, ज़रूरी आहे, पर लफ़्ज़ ज़रूरत जो आहे, ज़रूरी ज़रूरत जेतिरी। असांखे क़ब्र में अॻिते जे लाइ जेका कमु ईंदी उहा दीन जी तालीम ईंदी। इहा दीन जी तालीम क़ुरान हदीस मां मिलंदी। क़ुरान चवे पियो, या अय्युहल्लज़ीन आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा, ईमान वारो पाण खे बि जहन्नम जे बाहि खां बचायो, पंहिंजे औलाद खे बि बचायो।
असां जीअं पाण रोज़ो रखूं था न, पंहिंजे घर वारनि खे बि इन्हनि ते आमादा कयूं, वस करे उनखां रोज़ो रखायूं। पाण जीअं निमाज़ पढ़ूं था न, औलाद खे बि वस करे पाबंद कयूं निमाज़ जो। सच पच पुछाणो आहे, पुछाणो थींदो, पोइ पुछाणे में असां खां सुवालु थियो त औलाद खे छा सेखारे, जवाबु छा ॾींदासीं? इन जे करे असांजे मथां लाज़िम आहे, बल्कि फ़र्ज़ु आहे, अलाह ताला जो हुकुम आहे त पाण बि बचो, पंहिंजे औलाद खे बि बचायो। हिकिड़े बुज़ुर्ग त एतिरे क़दुरु लिखियो आहे, निमाज़ जे लाइ माण्हू घरां निकिरे थो, ख़ुसूसन फजर वारी निमाज़, हीअ निमाज़ बिस्तरो छॾणु ॾाढी ॾुखी आहे। पाण माण्हू उथी ईंदो आहे, पंहिंजे घर वारनि खे न उथारींदो आहे, या औलाद खे न उथारींदो आहे। छा चवंदो आहे? छॾे न पिया हुजनि, निंड कनि। हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त जेकॾहिं घर खे बाहि लॻी वञे, पोइ उन महिल बि चवंदो ईअं त छॾे न पिया हुजनि, निंड कनि। उते पटे उथारींदो, गिलींदो, निंड सूदनि खे बि खणंदो त मथां बाहि लॻे न। पोइ हीअ दुनिया वारी बाहि खां बचण जो एॾो बंदोबस्तु करे थो, जहन्नम जे बाहि खां बचण जो बंदोबस्तु नथो करे। अफ़सोस आहे असांजे हाल ते। अलाह ताला तॾहिं त चयो, या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा, पाण बि जहन्नम जे बाहि खां बचो, पंहिंजे अहल वयाल खे बि जहन्नम जे बाहि खां बचायो। अलाह पाक शल तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल